दहरकी में ॻोठ ग़ुलाम अली डहर में पसंद जे परणे तां डहर बिरादरी जी ॿिनि धुरनि में झड़ थी पियो। 20 खां मथे हथियारबंदनि प्रेमी नौजवान वाजिद डहर जे घर ते हमिलो करे संदसि चाचे वरियाम डहर खे गोलियूं हणी क़तल करे छॾियो, जॾहिं त 7 ॼणा सख़्तु ज़ख़्मी थी पिया। होॾां प्रेमी नौजवान वाजिद डहर जी भेण मुस्मात गुलपरी खे अगवा करे खणी विया। होॾां ज़ख़्मी नौजवान ऐं क़तल थियल वरियाम डहर जो लाश सिविल अस्पताल डहरकी मुंतक़िल कयो वियो, जितां 3 ॼणनि जी हालति नाज़ुक हुअण करे रहीमयार ख़ान रेफर कयो वियो। होॾां क़तल थियल वरियाम डहर जो लाश नेशनल हाईवे डहरकी रखी धरणो हयो वियो, जिते क़ातिलनि जी गिरफ़्तारी जे लाइ एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो।